हाँ जी बिल्कुल नाज़रीन, पाकिस्तान असां खुश नसीब आहियूं जो पाकिस्तान में रहूं था ऐं अंग्रेज़नि जी मोथाजी खां बचियल आहियूं ऐं हर कोई हिते ख़ुदि मुख्तियार हुजे, चाहे हारी हुजे, चाहे डॉक्टर हुजे, चाहे नियत डॉक्टर अहमद अली साहब सां मौजूद आहियूं। 24 अगस्त ते असां पुछंदा सर जो 24 अगस्त ते रहमान रहीम। पहिरें त अवां दोस्तनि जी महिरबानी जो अवां हिते आया आहियो ऐं असां 14 अगस्त जे हवाले सां ही मेलो मचायो आहे जेको सालनि खां असांजो हिकिड़ो तरीक़ो हूंदो आहे 14 अगस्त मल्हायूं ऐं उनखे असां ईद जे नमूने मल्हायूं, छाकाणि जो असांजी ख़ुशी उन मां ईदुनि मां ज़ाहिर थींदी आहे ऐं इहा बि असांजी ख़ुशी आहे त असां 14 अगस्त खे ईद करे मल्हायूं, छाकाणि जो आज़ादी हिकु अहिड़ी शइ आहे त जेकी असांजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जॾहिं इस्लाम जे हवाले सां पहिरियों मदीना रियासत क़ाइमु थी, उहा बि इस्लाम जे नाले सां हिकिड़ी आज़ाद रियासत ठही ऐं अहिड़े नमूने सां पाकिस्तान बि हिकु वाहिद मुल्क आहे जेको इस्लाम जे नाले सां ठहियो ऐं मदीना रियासत खां पोइ पाकिस्तान हिकिड़ो अहिड़ो मुल्क आहे जेको असांजो इस्लाम जे हवाले सां ठहियो आहे। असां वॾा ख़ुशनसीब आहियूं, असांजा जेके वॾनि क़ुर्बानियूं ॾिनियूं, कायद-ए-आज़म मोहम्मद अली जिन्ना जेके क़ुर्बानियूं ॾिनियूं, हुनजो जेको अज़म हुयो उहो 14 अगस्त ते उनजो अज़म पूरो थियो। उनजे बियाह ते असां चऊं था त पाकिस्तान जो बचो जेको नाज़रीन, जीअं त तव्हां डॉक्टर अहमद अली साहब शेख साहब जी ॻाल्हि ॿुधी त फ़लस्तीन खां पुछो त कहिड़े हाल में आहिनि ऐं असां वॾा ख़ुशि नसीब आहियूं। कश्मीर खां पुछो कहिड़े हाल में आहिनि, असां ख़ुशि नसीब आहियूं त डॉक्टर जी इहा बि ॻाल्हि ॿोल कई त मोहम्मद अली जनाब ऐं कायद-ए-आज़म जी महिनत सां पाकिस्तान आज़ाद आहे, आज़ाद हूंदो, आज़ाद रहंदो। मुंहिंजी सुनता लाला अब्दुर रहमान तुंहिंजो।